नाज़िम पे पासे अवांखे ॿुधाईंदा लुतो रोहड़ी जे हिकु ख़ानगी स्कूल में सकाफ़ती ॾियारे जी मुनासिबत सां शानदार प्रोग्राम को ठाहियो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे करीम बख्श जतोई। रोहड़ी सकाफ़ती हवाले से सुपर हाई सेकेंडरी स्कूल रोहड़ी में प्रोग्राम रखे हुए जैमें शागिर्दाणियुनि टिंदी टोपी अजरक पाए सिंध गीतन ते झुमरी पाए रक़्स कियो सिंध अमर से मोहब्बत जो इज़हार कियो। उन मौके ते उस्तादनि शागिर्दाणियुनि आवाज़ टीवियूं सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में रहंदड़ हर माण्हू खे घुर्जे त सकाफ़त के उजागर करण लाइ भरपूर नमूने सां ईद वांगुरु ख़ुशी सां मल्हाइणु घुर्जे। असां आवाज़ टीवी जा थोराइता आहियूं जंहिं भरपूर नमूने सां सिंध जी सकाफ़त के उजागर करण लाइ अहम किरदार अदा कियो आहे। सकाफत को उजागर करने के लिए एक कल्चरल डे का एहतमाम किया जिसमें तमाम बच्चों ने बहुत ही जोश खरोश से हिस्सा लिया। इसका वाज़ेह मकसद यही है कि हमें अपने सिंध से प्यार है और सिंध के लोगों से प्यार है, सिंध की बोली से प्यार है। असांखे ही डे इन जे करे असां जेका मल्हायूं था ताकि जीअं असांजे जेके पुराणनि जेके क़दीमी दौरनि खां जेके असांजा वॾा उताकू क़ाइमु कंदा आया ऐं अॼु बि जेको असां उन्हनि ई शयुनि खे क़ाइमु करण जी कोशिशि कयूं था ऐं इहा शइ असां हर साल भरपूर तरीक़े सां सिंध जो सकाफ़ती ॾियारो जेको आहे सुपर पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल जे तरफ़ां मल्हाईंदा रहंदासीं। अॼु जो न आहे 4,500 सालनि जे क़दीम तारीख़ मोंडो ॾाड़े खां वठी ऐं असां ॾाढा ख़ुशि आहियूं त असांने वधीक सिखो ऐं ॿियनि मुल्कनि में बि हिन खे वापरायो भली पाकिस्तान हुजे अमेरिका हुजे कैनेडा हुजे हर जाइ ते असां इहो ॾींहुं मल्हायो आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे। सकाफ़ती आहे हिकु ॾाढो अलामती आहे सिंध सारी सकाफ़ती आहे हिकु ॾाढो अलामती आहे सिंध जो नारो हणी उथी दोस्तो सिंध जो नारो हणी उथी दोस्तो क़ौम जी सलामती आहे जा कुर्बान क़ौम ख़ातिर आहे जान कुर्बान क़ौम ख़ातिर आहे सा तो वटि अमानती आहे। दुनिया ॼाणे थी त सिंधी इहा ई क़ौम आहे जेकी पूरी दुनिया में हिकिड़ो अहिड़ो ॾियारो मल्हाए थी जेको पूरी दुनिया में मशहूरु आहे। न कि ॾिसो तव्हां वेस्टर्न कंट्रीज़ में या कहिड़ी मशहूरु कहिड़ी मगरबी में का बि अहिड़ी क़ौम का बि न आहे जेकी हिते एॾी क़दीमी 4,000-5,000 साल पहिरियों खां वठी जेकी सकाफ़त हले थी उहा मल्हाईंदी अचे। कैमरामैन अली बख्श जतोई सां गॾु करीम बख्श जतोई आवाज़ टीवी न्यूज़ रोहड़ी।